जिसकम काफ़ी अरसे खां कमु कंदी थी अचे। मिसाल तौर 40 लगभग 40 साल थी चुका हूंदा जो जीअं हलचल हले पई। ईअं छो आहे त औरतूं ॿारनि जूं तंज़ीमूं या पोरियत मज़दूर उन्हनि जो फ़ाल किरदारु नज़र कोन थो अचे जिस कम में बाक़ाइदगी सां जहिड़ो हुजणु घुरिजे ओड़ो नज़र कोन पियो अचे, ख़ासि तौर ते औरतुनि जो मिसाल। औरतूं असांजे मुआशिरे जो अधु हिसो आहिनि। को बि इनकलाब औरतनि जे शमूलियत खां सवाइ ॼण अणपूरो आहे। असांजी क़ौमी तहरीक जे अंदरि असांजूं लखे भेनरूं असांजो हमदर्द आहिनि। असांजे पार्टी में कमु खणी ज़ाहिरी तरह नथियूं कनि, पर मां तव्हांखे जेकॾहिं ॿुधायां त जेकॾहिं फ़र्ज़ु कयो असांजे जलसनि में 2 लख माण्हू शरीक थिया आहिनि कराची में, खणी सॼी मीडिया के 7 के 8 के 11 के 4 असां 2 लख था ॿधूं त उहे 2 लख ख़ानदान शरीक थिया आहिनि। ऐं जीअं सिंध क़ौमी महाज जेकॾहिं जॾहिं बि ऐलान कंदी त 2 लख औरतूं असां सां जदोजहद में गॾु असां सां बीहंदियूं जेको आहे। पर हिते सिंध जी सियासत में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो अहिड़ो हिकिड़ो किरदारु रहियो आहे जो उन्हनि जेके वेसाखातियूं कयूं आहिनि, जेके उन्हनि बेशर्मायूं कयूं आहिनि, उन्हनि जे करे माण्हुनि जो ॼण हिकिड़ो पॉलिटिकल पार्टियुनि में पंहिंजनि नियाणियुनि खे छॾण जो ॼण वेसा खजी वियो आहे जेको आहे। उन्हनि जा नाला वठण खां बग़ैर चवां थो अहिड़ा 2-2 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे अमल जिन जे किरदार जे करे को बि शरीफ़ माण्हू, को बि खणी केतिरो बि सिंध सां दर्द रखंदड़ माण्हू हुजे, उहो पंहिंजनि बचड़नि खे पंहिंजे नियाणियुनि खे डायरेक्ट क़ौमी तहरीकनि में ईअं सरेआम मोकिलण जे लाइ तयारु कोन्हे को। उन करे बि इहे असर पिया आहिनि। ऐं असां वटि औरतूं तमामु घणियूं आहिनि, औरतूं विंग बि आहिनि। ऐं जेकॾहिं कॾहिं अहिड़ो वक़्तु आयो त जीअं सिंध क़ौमी महाज औरतुनि जो हिकिड़ो निजी ताक़त जो मुज़ाहिरो करे सघे थी ऐं उन में दुनिया खे असां ॾेखारींदासीं त असांजूं औरतूं केतिरियूं असांजूं सपोर्टर आहिनि। मां सम्झां थो जेके सिंधी नियाणियूं जेके बख़्तावर नियाणियुनि जहिड़ियूं एतिराम ऐं अदब जे लाइक़ आहिनि, उन्हनि जो एॾो वॾो तइदाद आहे जो उहे पंहिंजे बचनि खे लोली जेको आहे सो क़ौमी तहरीक जी ऐं सिंध जी आज़ादी तां सिर ॾियण जी ॾींदियूं आहिनि। उहे माण्हू असांजो अॼु बि आहिनि, पर असांजो मुआशिरो असांजो अहिड़ो आहे उहो असां पंहिंजे मुआशिरे पंहिंजे तहज़ीबी ऐं पंहिंजे तौर तरीक़नि मुताबिक़ असां बिल्कुलु उन फील्ड खे जेको आहे सो असां ॻुझे नमूने सां पंहिंजो कमु कनि पियूं। असांजूं औरतूं घरनि में कमु कनि पियूं, पर असां उनखे ओपन प्लेटफॉर्म ते न आंदो आहे ऐं जॾहिं आणणो पियो त असां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदासीं। पाकिस्तानी एजेंसियूं मुनज़िम अंदाज़ सां पंजाबियुनि ऐं पठाणनि जे ज़रिए मज़हबी इंतहा पसंदी खे हथी वठा रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ मुनज़िम साज़िश तहत सिंध में जिहादी मदरसा जोड़े सिंधियुनि खे इंतहा पसंदी ॾांहुं कयो पियो वञे। छा उन्हनि खे मोह ॾियण लाइ जिस्कम वटि का अहिड़ी हिकमत अमली आहे? सूफ़ीज़म ई वॾी हिकमत अमली आहे। असांजूं दरगाहूं, असांजा तकिया, असां सूफ़ीज़म जी प्रचार, असांजूं कॉन्फ्रेंसूं, असांजा मेला, असांजा मलाखड़ा, इहे इन शयुनि जो तोड़ उन्हनि खे हथी नथी वठाई वञे त सिंध ग़ुलाम आहे। असां बिल्कुलु कोशिशि कयूं था त मज़हबी कटरपणे इंतहा पसंदी जे लाइ सिंध जे अंदरि हिकिड़ी वॾी हलचल हलायूं ऐं उहा हलचल असां अनक़रीब साईं जे वरसी खां पोइ असां बाक़ाइदे जेके 8-10 महीना आहिनि इन वर्क में हूंदा। ऐं ॿियो आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सिंधी माण्हू भली खणी मज़हबी माण्हू बि हुजे, पर कटरपणो उन्हनि जे दिलनि में कॾहिं बि न रहियो आहे। सिंध जे अंदरि तव्हांखे मस्जिद, मंदर, गिरजा घर तव्हांखे गॾु नज़र ईंदा। अहिड़ा खोड़ मिसाल मां तव्हांखे सिंध में ॿुधाए सघां थो। रोहिड़ीअ में वञो, ॿियनि जायुनि ते वञो, उते तव्हांखे इहे शयूं गॾु नज़र ईंदियूं। ऐं सिंध जो माण्हू तोड़ी जो मज़हब बि खणी हुजे बि सही, मुस्लमान हुजनि न थींदा, पर कॾहिं बि इंतहा पसंदि न रहियो आहे। जीअं पंजाब जे अंदरि हर मज़हबी इंतहा पसंदनि, हर दहशत गर्दनि जो ॼण नेटवर्क उते आहे। हर मज़हबी जमायत जो
जेके बि गोरीला जमायतूं आहिनि उनजा सेंटर, उनजा खुफ़िया सेंटर सभु पंजाब में आहिनि। पर मूंखे तूं कॾहिं बि न ॿुधाए सघंदे त को सिंधी मुल्ला को मज़हबी इंतिहा पसंदी में अॼु ॾींहं ताईं दहशतगर्दीअ में गिरफ़्तार थियो हुजे।